अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी त ॿारनि जे लाइ ट्राउज़र कीअं सिबजी। नंढनि ॿारनि जे लाइ ट्राउज़र जी कटिंग ऐं सिलाई मां तव्हां सां शेयर कयां थी। सभिनी खां पहिरियों हीउ ॾिसो, हीउ कुझु ट्राउज़र्स मूं ठाहिया आहिनि 3 सालनि जे ॿार जे लाइ। ऐं हुनखे प्रिंट जेके मूं खया आहिनि उहे ॿारहं आहिनि, कार्टून्स वारा आहिनि। ऐं उनखे थोरो ख़ूबसूरत करण जे लाइ मां हिन में मैचिंग जेको आहे बो हयो आहे। जीअं हिन में पिंक गुल आहिनि, हार्ट्स आहिनि, त मूं बो ठाहे हिन जे पाचनि ते हया आहिनि। ऐं उनखां अलावा हिकिड़ो हीअ आहे ॿियो, हिन में बि मूं ॾोरीअ सां बो ठाहे मैचिंग बटण, छो त हिन में पिंक बि आहे ऐं फिरोज़ी हार्ट्स ठहियल आहिनि, पिंक हार्ट्स ठहियल आहिनि, त मूं हिनखे थोरो सजायो आहे। त हिकिड़ो हीअ ट्राउज़र आहे। ऐं हीअ जेके आहिनि घर में पाइण जे लाइ या ॿाहिरि बि पाए था सघजनि, टी शर्ट सां पाइण जे लाइ मूं ठाहिया आहिनि। उनखां अलावा हीअ ॾिसो हिकिड़ो, हिन में मूं का बि पाचनि ते डिज़ाइनिंग न कई आहे। हिन जो कपिड़ो जेको हुयो थोरो घटि हो, लेंथ पूरी न पई थिए, त मां हिन खे हेठां मोड़ियो न आहे बल्कि पाइपिंग हणी छॾी आहे, त इन जो पंहिंजो पाण हिकिड़ो ऑटोमेटिक डिज़ाइन ठही वियो आहे। आज मैं आपके साथ शेयर कर रही हूँ कि बच्चों के जो हैं ट्राउज़र्स किस तरह से सिए जाएंगे। ठीक है, तो ये कुछ ट्राउज़र्स मैंने सिए हैं जो कि मैं अभी आपको दिखा चुकी हूँ। प्रिंट मैंने कार्टून वाले लिए हैं तो ज़्यादा बेहतर रहेगा, प्लेन हो तब भी सही है। और ये इसकी कटिंग और सिलाई मैं आज आपके साथ शेयर कर रही हूँ। सबसे पहले तो नाप का ट्राउज़र आपके पास होना चाहिए, या फिर टेप से नाप लेकर अपने पास पेपर पे लिख ले। ठीक है, या तो माप जो हिकिड़ो तव्हां वटि पीस हुजे, ट्राउज़र हुजे जंहिं तव्हां कपिड़ो मापियो, या वरी पोइ तव्हां वटि टेप सां माप लिखियल हुजे। हाणे हीअ मूं खयो आहे प्रिंट बटरफ्लाई वारो हिकिड़ो ट्राउज़र, मां हिन मां थी ठाहियां। ऐं उनखां अलावा ॾिसो त इहो ख़्यालु रखिणो आहे त प्रिंट जो रुख कहिड़े पासे आहे। ईअं न हुजे त शयूं हुन में ऊंधियूं अची वञनि। ठीक है, ऐसा नहीं होना चाहिए कि उसमें उल्टा आप काट लें तो पता चला कि प्लांट्स का मुंह ऊपर की तरफ बजाय नीचे है, तो ये ज़रूर ख्याल रखना है। अब ये मैं पीस इसमें से काट चुकी हूँ डबल। आप ये देखें, जब हम कटिंग करेंगे तो नाप करेंगे तो ये ख्याल हमें रखना है कि नीचे से पैंचों की तरफ भी हमें 1.5 इंच तकरीबन बढ़ा के रखना है, ताकि जब हम पैंचे मोड़ेंगे तो उसमें ये गुंजाइश हो। और ऊपर से भी नेफ़ा बनाने के लिए, इलास्टिक डालने के लिए भी हमें 1.5 इंच ऊपर से छोड़ना है। ठीक है, सो जॾहिं हिनखे मोड़ींदासीं, जो असां उबदाणो ठाहींदासीं, इलास्टिक विझंदासीं ऐं पाचनि वटां हेठां मोड़ींदासीं, त पोइ असांजी ड्रेग जेका आहे उहा पूरी थी वेंदी। हाणे ॾिसो त कटिंग जो तरीक़ो इहो आहे त हिनखे सिधो रखो ऐं इहो ख़्यालु रखो त प्रिंट जो रुख कहिड़े पासे आहे। असां हिन जे मथां ही ट्राउज़र रखंदासीं, इनखे असां मथां भी स्पेस छॾियूं था, ऊपर से भी इसको हम थोड़ा सा छोड़ रहे हैं, और नीचे से भी इसको इस तरह रख रहे हैं कि ऊपर नीचे जो है इसमें जगह हम छोड़ दें, जो मोड़ने की जगह है उसको छोड़ के इसको हम सेट कर लें। फिर हम नापेंगे ये बीच वाला हिस्सा, ये सेंटर पार्ट। ठीक है, ही विच वारो हिस्सो असां मापींदासीं, निशान हणंदासीं त इहो केसि ताईं पियो अचे, इहो हेसि ताईं पियो अचे। ठीक आहे, हिनखे सिर्फ़ु निशान हणणो आहे। ऐं हाणे असांखे करिणो इहो आहे त हिन मां तक़रीबन 1.5-2 इंचनि जेतिरो कपिड़ो मां कटियां थी। ये देखिए, इसकी कटिंग का आप तरीका देख लें, निशान मैंने लगा दिया। जो आसन है इसका, जो सेंटर का पीस है, यहाँ से तकरीबन 1.5-2 इंच छोड़ के इसकी मैं कटिंग कर रही हूँ। और जब यहाँ निशान तक आएंगे तो इसको हम मोड़ लेंगे। ठीक है, ये इस तरह से जब हम निशान तक पहुँचे हैं तो ये शेप दी है मैंने इसको यू। ठीक है, ऐं हिनजी तव्हां हे ॾिसो कटियल पीसिस त कहिड़ो शेप मूं ॾिनो। ॿी ॻाल्हि त हिनखे कटियो कहिड़े पासे ॾांहुं, जंहिं पासे ॾांहुं असांजा चारई पासा खुलियल आहिनि। ये ख्याल रखना है कि जिस तरफ से चारों साइड्स हमारे खुले हुए हैं उसी तरफ से कटिंग करना है, जिस तरफ से जुड़े हुए हैं उसको छोड़ देना है। अब ये ऊपर का हिस्सा हमारा रेडी है, अब हम करेंगे नीचे इसके पैंचों की कटिंग। पैंचा आप देखें, भले जो साइज़ है आपके पास उससे नाप लें या अपने अंदाजे से नाप लें कि हमें कितना छोड़ना है। तो इसके लिए हमें ये करना है कि सबसे पहले तो हम मोड़ेंगे कितना, मोड़ने की हमने गुंजाइश कितनी रखी हुई थी, पहले उसको हम कपड़े को बराबर कर लें, ऊपर नीचे नहीं होना चाहिए। ठीक है, कटिंग खां पहिरियों या तो हिन में पिन्स हणो या हिनखे चङी तरह सां सिधो कयो। ठीक है, अब इतना जितना हिस्सा हमने मोड़ने के लिए छोड़ा था वो मैं इसका छोड़ रही हूँ, फोल्ड कर रही हूँ। ठीक है, जेको मोड़ींदासीं पाचनि जो हिस्सो उनखे तव्हां हींअर भी मोड़े निशान विझी छॾियो। उनखां पोइ असां माप कंदासीं त असांजो पाचो केतिरो वेकिरो आहे।
पैंचा हमारा कितना चौड़ा है। ठीक है, पैंचा रख लिया हमने इसके ऊपर और सिलाई की जगह छोड़ के यहाँ तक हम कटिंग करेंगे। ठीक है, सो सिलाई जी जाइ असां हिन में छॾी आहे ऐं हाणे असां हिन ते कटिंग कयूं था बिल्कुलु मथे ताईं, सेंटर पार्ट ताईं। सो ही तमामु सवलो आहे ऐं सिलाई जंहिं महिल मां हिन जी कंदमि न, मां विच में वीडियो बंदि न कंदमि त तव्हांखे आइडिया थींदो त 15-20 मिंटनि में ही आराम सां सिबजी थो वञे। हाणे ॾिसो त जॾहिं असां हिन जा पांचा मोड़ींदासीं त ही ऑलरेडी असां वटि निशान लॻल आहे। ठीकु आहे, ऐं मथे हिन जो ही उबदाणो मोड़बो ऐं ही हिन जो विच वारो हिसो ठहंदो। उन खां पोइ असां हाणे हलूं था सिलाई मशीन जी तरफ़ ऐं मां तव्हांखे ॾेखारियां थी त हिन जी सिलाई असां कीअं कंदासीं। सो असां हाणे हिन जी सिलाई शुरू कंदासीं। सभिनी खां पहिरियों त जेको पांचनि जो हिसो असां मोड़ियो आहे, पांचों पे जो ये निशान है ये आप देख सकते हैं क्लियर है, इसको हम सबसे पहले मोड़ लेंगे। ठीक है, जेतिरो ही असां निशान छॾियोसीं पहिरियों असां हिनखे मोड़े था वठूं ऐं ही कंटिन्यू हाणे मां तव्हांजे साम्हूं सिलाई कयां थी। तव्हां ॾिसो त ही केतिरी देरि में सिबजी थो वञे। हिन में बिल्कुलु बि टाइम न लॻंदो, 15 मिंट बि वॾा आहिनि मुंहिंजे ख़्याल में। सो जेकॾहिं पाण खे सिलाई अचे या सिखी वठिजे त ॾाढो आसान आहे। नंढे खां नंढे पीस मां बि जेको असां पंहिंजी मर्ज़ीअ सां ॿारनि जा कपिड़ा ठाहे था सघूं ऐं जेकॾहिं हिकिड़ो पीस नंढो हुजे त उन में ॿियो पीस ऐड करे डिज़ाइनिंग करे कंट्रास्ट या कलर कॉम्बिनेशन ठाहे असां पाण डिज़ाइन क्रिएट करे था सघूं। सो पंहिंजे हथ में आहे सभु कुझु, जेतिरो चाहियो सुठो करे था सघूं। निशान असांजो लॻल आहे कटिंग में, हिनजे करे पूरे कॉन्फिडेंस सां तव्हां सिबी वञो। ॿी ॻाल्हि इहा त हिनखे मां ब्लैक धागे सां पई सिबां छो त ही प्रिंट अहिड़ो आहे, मल्टी कलर्स अथसि ऐं सभिनी बटरफ्लाई जा जेके आउटलाइन आहिनि उहे बि जेके आहिनि उहे ठहियल आहिनि ब्लैक सां। सो हाणे असां हिनखे सिबी वियासीं। असां हाणे ही पाचनि खे कंदासीं फोल्ड ऐं असां हिन जो ही साइड वारो ट्रोपो, सिंधी में असां चवंदा लांग वारो ट्रोपो, ये हम जो है सिलाई कंप्लीट कर लेते हैं। सबसे पहले जहाँ पे पांचा है वहाँ पे 2 दफ़ा सिलाई कर लें, डबल टाका लगा लें ताकि ये पहनने में खुले नहीं, उतारने में पहनने में खुला नहीं चाहिए। ॾिसो ही इन जी हिकिड़ी सिलाई थी वई। हाणे इन ही वापस साॻे ट्रोपे जे मथां ॿियो ट्रोपो ॾींदासीं। इसके ऊपर हम एक और सिलाई लगा लेते हैं। ये टाइम मेरा जाएगा, धागा टूट गया है तो इसको मैं डाल रही हूँ दोबारा। सो ही 1 मिनट लाइ मां वीडियो ऑफ थी कयां। धागो मूं विझी छॾियो। ठीक है, 2 सिलाइयाँ हमने पांचे की पहले लगाई थी, एक अब आ गई तो ये 3 हो गई। अब ये बिल्कुल फिक्स हो जाएगा। फिर दूसरे पांचे को भी इसी तरह से हम सी लेते हैं। ये ख्याल रखें कि छोटे बड़े पांचे ना हो जाएं, नंढो वॾो न थी वञे, घटि वधि न थी वञे पांचो, त एहतियात सां कमु करिणो आहे। सो तमामु हिकिड़ो दिलचस्प कमु आहे। मूंखे त ॾाढो मज़ो ईंदो आहे जॾहिं पीसिस वठंदी आहियां मां ऐं उन्हनि मां पंहिंजी मर्ज़ी जा मां कपिड़ा ठाहींदी आहियां, त तमामु हिकिड़ो दिलचस्प कमु आहे। हिनखे बि असां डबल सिलाई कंदासीं। थी वियो। ऐं फिनिशिंग जे लाइ ज़रूरी आहे त जेके बि धागा वग़ैरह हुजनि उहे गॾु गॾु कटींदा वञो, न त हिकिड़ो रफ़ ऐं ख़राबु लॻंदो। अच्छा, हाणे ही थोड़ो वॾो आहे पीस त मां हिनखे हल्को ट्रिम करे थी वञा। अंदर जो सिलाई मैंने की है सिर्फ पैंचे के पास वो थोड़ी सी चौड़ी है, तो वहाँ से हल्का सा ट्रिम करके मैं इसको वो थोड़ा सा निकाल लेती हूँ। ये थी वियो। ठीक है, ऐं हाणे ॾिसो ये हिकिड़ो पार्ट है, एक पार्ट ये है, दूसरा ये है। अब क्या करना है हमें कि इन दोनों को आमने सामने इस तरह रखेंगे। ठीक है, अब इसकी जो है हमें करनी है सिलाई। दोनों जो सीधी साइड है वो अंदर की तरफ, उल्टी साइड बाहर की तरफ,
और इसको एक सिरे से हम जो है एक जगह से, एक तरफ से, एक साइड से हम सीना शुरू करेंगे और फिर आप देखते जाएं। इसको हम दोनों पार्ट्स को आपस में जोड़ लेंगे। ॿई हिस्सा असां ॻंढींदासीं ऐं मुंहिंजे ख़्याल में यकीनन ॾिसण में अचे थो पियो। तमामु एहतियात सां, तमामु ध्यान सां कमु करिणो आहे त जीअं तव्हांजी शइ जेका आहे उहा सुठी ठहे। ऐं हीअ सिलाई जॾहिं असां कंप्लीट करे वेंदासीं जोड़, त वरी असां हिनखे ॿीहर बि सिबंदासीं। हर सिलाई को जो है डबल कर देना है, क्योंकि ये कपड़ा बहुत अच्छा है, पायदार है, बहुत चलेगा, तो इसकी सिलाई भी मजबूत होनी चाहिए ताकि इसको जितना पहनाना चाहें हम पहना सकें। इसका टाइम फिर आप देख लीजिएगा बाद में कि इसको सिया कितनी देर में है। वहीं से मैं पलट लेती हूँ, उतना ही मां हिनखे उथलायां थी ऐं साॻे टोपे जे मथां असांखे ॿियो टोपो ॾियणो आहे। सो ही असांजा ॿई पार्ट्स जेके आहिनि पाण में ॻंढिजी विया ऐं हाणे मुंहिंजो बॉबिन ख़तमु थी वियो आहे, मूंखे उहो चेंज करिणो आहे। बॉबिन मां चेंज करे छॾियो। अच्छा, ये जोड़ने के बाद आप ये देखें, ये इसकी शक्ल है, ये जुड़ गया है पूरी तरह से। अभी हम इसमें इसको सीधा करेंगे और फिर हम इसमें डालेंगे इलास्टिक। ठीक है, हिनखे असां सिधो था कयूं। सिधो करण खां पोइ ॾिसो हाणे असां हिन में इलास्टिक विझंदासीं। इलास्टिक मां पहिरों खां कटे रखी है, पहले से मैंने काट ली है। आप अपने बच्चे के साइज के हिसाब से इलास्टिक काट लें। इसको हम सबसे पहले जोड़ लेंगे इस तरह, एक दूसरे के ऊपर रख के इसकी मैं सिलाई कर लूँगी, फिर हम इसको ट्राउज़र के साथ सी लेंगे। बहुत आसान है। ऐं मूंखे उम्मीद आहे तव्हांखे सम्झ में ईंदो हूंदो। ऐं वीडियोस जो फ़ाइदो इहो आहे जो जेकॾहिं नथो सम्झ में अचे त माण्हू ॿीहर ॾिसी थो सघे, या पॉज़ करे या रिवाइंड करे वरी उनखे ॾिसी थो सघिजे त जीअं ॻाल्हि सम्झ में अची वञे। सो ही मुंहिंजो ॻंढिजी वियो ऐं मां तव्हांखे ॾेखारियां थी त सिलाई मूं हिनजी कीअं कई आहे। हीअ ॾिसो, हीअं मां हिनखे सिबियो आहे। हीअ टोपो मूं ॾेई छॾियो, इलास्टिक मुंहिंजी रेडी आहे। ऐं हाणे कंहिं बि हिकिड़ी जाइ तां हिनखे असां शुरू कंदासीं हणण। ऐं तव्हां ॾिसजो चङी तरह सां। ये देखिए, इसको रखेंगे हम इस तरह इलास्टिक को, और ऊपर से मोड़ के जितनी हमने गुंजाइश छोड़ी थी नेफा बनाने की, उतना हम इसको मोड़ के सिलाई करते जाएंगे। तो जेतिरी असां जाइ छॾी हुअसीं, जेतिरो असां कपिड़ो छॾियो हुअसीं उबदाणो ठाहिण जे लाइ, इलास्टिक जे लाइ, ओतिरो असां हिनखे मोड़ींदा वेंदासीं। हाणे इलास्टिक गॾु गॾु हलंदी रहंदी। कोशिशि कजो, ख़्यालु कजो त हीअ घटि वधि न थी वञे, न त पाचनि जी साइज़ ते ऐं लेंथ ते फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। तंहिंजे करे इक्वल बराबरि हिकिड़ो कपिड़ो जेको आहे उहो अंदरि मुड़ंदो वञे। सो बसि ही फाइनल टोपो आहे, उन खां पोइ असांजो ट्राउज़र रेडी आहे। केतिरो आसान कमु आहे। प्रिंट अगरि सुठा हुजनि, कलर सुठा हुजनि, त उनखे वधीक कुझु सजाइण जी बि ज़रूरत कोन्हे का। ऐं सिंपल घर पाइण जे लाइ ॾाढो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे। बॉइज़ ऐं गर्ल्स जे लाइ सेम तरीक़े सां ई असां सिबंदासीं। जेके नंढा ॿार आहिनि, हीअ मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त 3 सालनि जे ॿार लाइ मां ठाहियां थी। अच्छा, इलास्टिक खे छिकणो पवंदो फाइनली। इसको इलास्टिक को खींचते जाएं और सिलाई करते जाएं। सो अहिड़ा मज़े मज़े जा ट्राउज़र्स ठाहियो। ॿारनि वटि टी शर्ट्स हूंदियूं आहिनि इलाही, उन्हनि खे चेंज करे करे उन्हनि सां पाराए सघिजे थो, बदिलाए ॿार बि ख़ुशि ऐं मां बि ख़ुशि। थोरे में ई तव्हांजो जेको आहे कमु थी वेंदो। सो हाणे ॾिसूं था त हिन जी शिकिल कीअं थी आहे। सो ही ट्राउज़र आहे रेडी। ठीकु आहे, तव्हांजे साम्हूं हींअर मूं ठाहियो
ऐं तव्हां हिनखे फोल्ड ईअं कयो जीअं पेंट खे कबो आहे, जीअं ट्राउज़र खे फोल्ड कबो आहे, ठीकु आहे। सो असां हिनखे कयूं था फोल्ड। बिल्कुल इस्त्री भी हिन जी ईअं थींदी जीअं पेंट जी इस्त्री थींदी आहे। पेंट की तरह इसको फोल्ड करेंगे और पेंट की तरह ही इसको इस्त्री भी हम करेंगे। अब ये देखें, ये है तैयार, आपके सामने बनाया है मैंने अभी अभी। टाइम मैंने खुद नोट नहीं किया, लेकिन मेरा ख्याल है 15 मिनट में ही बन गया होगा। तो ईअं पाण थोरो घणो सिखो, कोशिशि कयो, पंहिंजे ॿारनि लाइ अहिड़ा प्यारा प्यारा कपिड़ा ठाहियो। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो तरीक़ो ज़रूरु वणियो हूंदो, ऐं अगरि वणियो हुजे त शेयर कयो, कमेंट कयो, ऐं चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं ज़िंदगी रही त मां अञा घणो कुझु तव्हां सां अहिड़ो शेयर कंदमि। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं हीअ तक़रीबन 16 मिंटनि में मुंहिंजो इंट्रोडक्शन, कपिड़नि जो कटिंग ऐं सिलाई सभु थी वई आहे। सो ॿुधायो त कीअं आहे न ज़बरदस्त। सो इंशाल्लाह वरी कंहिं कमनि जी शइ सां, सुठी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।